नाज़रीन, हैदराबाद में हिंदू बिरादरी प्लाटन ते मुबैना कब्ज़े वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। 7 मंज़िला स्कूल जे नाले ते ठहंदड़ इमारत खे गैरकानूनी करार ॾिनो वियो आहे। उन हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। हैदराबाद में हिंदू बिरादरी जे प्लाटन ते कब्ज़े जी कोशिश कंदड़ सचल जोयो ऐं संदसि घरवारी सादिया जोयो वारो मामलो नओं रुख़ इख्तियार करे वियो। अल रहमान हेवन में मस्जिद ऐं पार्क जे प्लाटन ते जुड़ंदड़ 7 मंज़िला गैर कानूनी स्कूल जी इमारत खे सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी गैर कानूनी करार ॾेई छॾियो। रेवेन्यू खाते जे खटड़ाऊ ऑफिसरनि गैर कानूनी जुड़ंदड़ इमारत जो कमु बंदि न कयो। अल रहमान हेवन जे इम्यूनिटी प्लाट ते बिना नक्शे ठहंदड़ स्कूल जे रस्तनि लाइ भिटाई नंगर में रहंदड़ हिंदू बिरादरी जे घरनि खे मसमार कयो पियो वञे। रेवेन्यू खाते जे मुख्तियारकार इल्ताफ़ कोरोजो जी मिली भगत सां कपिल कुमार जे प्लाटन ते कब्ज़े जी कोशिश कई पई वञे। उन हवाले सां जॾहिं महबूब न्यूज़ नेटवर्क जी टीम इमारत जी ओनर सादिया जोयो सां ॻाल्हायो त हुन जो चवणु हो, बिल्कुलु मूं जेके आहिनि मूं तव्हांखे बार बार इहो ई ॿुधायां पई त मूंखे जेका आहे गवर्नमेंट सपोर्ट थी करे ऐं उन जे हवाले सां ई इदारा ठारायां पई ऐं बार बार इहा ई चई चुकी आहियां। ॾिसो, फ्री ऑफ कास्ट ऐं इंडिविजुअली त नथी हलाए सघां न। मतिलबु आउं तव्हांजे वातां ॿुधणु चाहियां थो हिन जो प्रॉपर जेका हदूं चइजनि उहे कहिड़ियूं ऐं केतिरियूं आहिनि, किथां ई शुरू थियो त किथे ख़तमु थिए थो, हिन स्कीम जो नालो छा आहे जिते तव्हांजो स्कूल क़ाइमु थियल आहे? ऐं पूरा नक्शा, पूरा मैप ऐं एवरीथिंग डॉक्यूमेंट्स ऐं जेके कोर्ट में बि जमा कराए चुकी आहियां ऐं बार बार ऐं सभिनी खे ॾेखारे चुकी आहियां। ऐं उन खां पोइ उन्हनि ख़ुदि चयो आहे त मैडम जिते बि रोड रस्ता गलियूं बंदि आहिनि ऐं स्कूल प्रिमिसिस में ॿार नथा अची सघनि, उन्हनि रोडनि ऐं रस्तनि खे खोलाईंदासीं। पर असां तव्हांखे चयो त तव्हां वञी रोडनि ऐं रस्तनि ते बंगला ठाहियो, जॾहिं त सभई पढ़ियल लिखियल माण्हू आहियो। तव्हांखे ख़बर आहे त हमेशह जॾहिं घरु ठहंदो आहे त उन जा पहिरीं पेपर्स वठिबा आहिनि ऐं जॾहिं का शइ ख़रीद कबी आहे त उन जा पहिरीं पेपर्स कागज़ात ॾिसबा आहिनि। उन खां पोइ उन जी एग्रीमेंट थींदी आहे। असां बिना कागज़ात जे एग्रीमेंट करे कंहिंखां हिकिड़ो प्लाट वठूं ऐं उन ते 2 मंज़िला घर ठाहे छॾियूं, छा असां लीगल आहियूं? अहिड़ी तरह ॿिए तरफ़ कमिश्नर हैदराबाद पारां सरज़मीन विज़िट करण लाइ आयल नुमाइंदे खां जॾहिं महबूब न्यूज़ नेटवर्क पारां मौक़फ़ वठण जी कोशिश कई वई त हिन पंहिंजो मुंहुं ई फिराए छॾियो। हिकिड़ो मिंट को मूंखे ॾींदो, तव्हां पहिरियों तारीफ़ करायो, हिन तव्हां कंहिंजे तरफ़ां आया आहियो, हीउ छा हिते आख़िर थियो? उन सिलसिले में महबूब न्यूज़ नेटवर्क जी टीम जॾहिं हिंदू बिरादरी ऐं संदन पाड़ेसिरियुनि वटि पहुती, जिते हुननि चयो, नाइंसाफ़ी आहे, एसडीएम साहब, तपेदार, एचडीए, बोर्ड सेटलमेंट टीम आई काने का, ये सरासर नाजायज़ी आहे। न हुन जो थिए ई कान थो सर। उहो अल रहमान हेवन अलॻि रेजिडेंट थी आहे, हीअ भिटाई नगर शाहनवाज़ गवर्नमेंट स्कीम आहे। हिननि जो रस्तो हितां निकिरे ई कान थो, हुननि जो रस्तो हुतां खां आहे। असांखे कोर्टनि में धमकियूं, हिते घरनि में धमकियूं, ॿाहिरि धमकियूं, पुलिस असांजे मथां चढ़ाई बि करे, केरु ॿुधण लाइ तयारु कान्हे। हाणे ॾिसणो इहो आहे त अल रहमान हेवन जे पार्क ऐं मस्जिद जे प्लाट ते जुड़ंदड़ गैर कानूनी स्कूल जी इमारत ते का कानूनी कार्रवाई थींदी? छा धरती धणियनि हिंदू बिरादरी सां रियासती इदारा इंसाफ़ करे सघंदा? इहो त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी ऐं रेवेन्यू खाते जा आला अमलदार ई ॿुधाए सघनि था, पर हिन वक़्तु धरती धणी सख़्तु परेशान आहिनि। महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी, हैदराबाद।